नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी आहे। कराची का ख़बर ॾिनऊं। कराची में डेंगी जो शिकार हिकु छोकिरी फौत थी वई, जंहिंखां पोइ हाणे फौतियुनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। सिहत खाते जे तर्जमे मूजिब डेंगी जो शिकार नॉर्थ कराची जे रवासण 20 साला छोकिरी खे गुज़िरियल हफ़्ते निजी इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हिन जी तबियत में सुधारो न अची सघियो ऐं हू फौत थी वई। ज़रीन जो चवणु आहे त कराची में डेंगी जे वबा तेज़ी सां फैलिजी रही आहे ऐं हींअर ताईं डेंगी जे वार सबबि फौतियुनि जो अंग वधी 20 थी वियो आहे। ज़रीन मूजिब कराची समेत समूरे सिंध में हलंदड़ साल डेंगी जे मुतासिरनि जो अंग 6147 थी वियो आहे, जॾहिं त कराची में हलंदड़ साल डेंगी जे मुतासिर माण्हुनि जो अंग 5766 आहे। ज़रीन जो चवणु आहे त सिर्फ़ अक्टूबर में सिंध में 2930 माण्हू डेंगी सबबि मुतासिर थिया आहिनि, जंहिंमां 2723 जो तालुक़ु कराची सां आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।